नबीसर रोड वासी पुरहत मूज़ी मर्ज़ में मुब्तला बिस्तर भीड़ो मासूम बाड़ा फाकाकशी काटण ते मजबूर बणियल शहरनि चंदो करे पुरहत के इलाज लाइ अस्पताल मुंतकिल कयो। तफ़सीलन मूजिब नबीसर रोड जो रहवासी पुरहत मज़दूरी करे बचन जो पेट पालींदड़ सरोण भील ब्रेन ट्यूमर सबब गुज़िरियल 40 ॾींहनि खां खट ते पियल आहे, जंहिं करे संदसि मासूम बाचा फाकाकशी काटण ते मजबूर बणियल आहिनि। गुरबत ऐं मुफ़लिसी सबब संदसि इलाज पिणु न थी सघियो ऐं घर जो बरंदड़ चुल्हो पिणु उजामियल आहे, जंहिं करे पुरहत ऐं संदसि घर भाती वॾियुनि तकलीफ़ुनि में मुब्तला आहिनि। इन सिलसिले में पाड़ेसरनि ऐं शहरनि पिणु पंहिंजी मदद पाण पुरहत लाइ 25,000 रुपया खेनि चंदो करे इलाज लाइ हैदराबाद रवानो कयो आहे। होॾां पुरहत जे घर वारे वारसनि जो चवणु आहे त घर में कमाईंदड़ हिकु ॼणो हो, जेको गुज़िरियल 40 ॾींहनि खां बिस्तर भीड़ो थियण करे असां वॾियुनि मुश्किलातुनि जे वर चढ़ी विया आहियूं ऐं घर में पीअण खाइण लाइ कुझु बि न आहे, जंहिं करे मासूम ॿार बुख ऐं पाउ थी रहिया आहिनि। हुननि तक जी चूंडियल नुमाइंदनि सिंध हुकूमत तोड़े सरंदी वारनि खे अपील कई त पुरहत जे इलाज लाइ मदद करे वधीक तकलीफ़ुनि ऐं बेचैनी खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची